नाज़रीन दादू मां रिपोर्ट शामिल कंदासीं। ज़ुबैर चांडियो की रिपोर्ट मुताबिक फुलजी स्टेशन में संगावती तां चांडिया बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झड़ो नतीजे में औरत मिसमात साजिदा, मिसमात सलमा, अजीब मिसमात अजीज़ा चांडियो सख्त ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मी फुलजी थाने पहुची जवाबदारनि नौशेर फिरोज़ शाह रवासी, नादिर चांडियो, नसीर चांडियो, पसंद अली चांडियो खिलाफ एनसी दाख़िल करण बाद ज़ख्मियुनि के इलाज लाइ लेटर जारी करे सिविल अस्पताल रवानो करे छॾियो आहे। ज़ख्मियुनि मीडिया अॻियां एहतजाज कंदे दायूं त मुख़ालिफ़ धुर हथियारनि जे ज़ोर ते घर ते हमलो करे धीउ सलमा के अगवा कयो पिया वञनि त मज़ामत ते तशद्दुद करे ॾंड आणी सख़्त ज़ख्मी कयो आहे। चयो त फुलजी पुलिस ऐं मुख़ालिफ़ धुर असांखे केस तां हथ खणण लाइ बार बार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार करे असां ग़रीब मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे।